सब अचूंगा ना स्लिप ना सही है थोड़ा चेयर अभी वक्त तस्वीर आ रहा हो सही है दादा थोड़ी ये क्यों था चेयर इनमें ये मुंडे हाँ ओके कोई ते दिया अगते क्यों चेयर दा ना तो नथा जो थाने असानी के मोबाइल में था हेलो सही है हां हां सही है भैया अच्छी है वेला लाइव सेशन चार्ज घटी हुई है और बोलते करे मैं चार्ज खत्म करे फोन ये न वने चार्ज घट 12% सारी दवा घर में ठीक है भैया ट्वीट कंदा रहजो हां शील्ड ने थोड़ी मिलदी अॼुकल्ह में कुछ दोस्त अची विया आहिनि ना ना या हा अची वठनि थोरा ऐं अॼु कुझु ज़रूरी ॻाल्हियूं करणियूं आहिनि महिरबानी करे तव्हां कनेक्टेड रहिजो कुझु अची वठनि ॿिया दोस्त पोइ सभिनी मसइलनि ते ॻाल्हायूं था एजुकेशन वारनि मसइलनि ते बि ॻाल्हायूं था उन खां अलावा ॻाल्हाईंदासीं सही बिल्कुलु ॻाल्हाईंदासीं ऐं स्टे फाउंडेशन जी जेका अॼु कैंपेन हली रही आहे उन हिसाब सां बि ॻाल्हाईंदासीं उहा बि तमामु घणी जे जे साथ जो उन्हनि जे लाइ ॿुधाईंदासीं हा जेको जेको असांजो साथ ॾिए थो पियो छो त हींअर असां कनेक्टेड आहियूं अॼु शाइस्ता ऐं असां मतिलबु ॿिन्ही पासनि ते मुंहिंजी आई टी ते बि हले थो पियो अदीअ जे ते बि हले थो पियो सो जेका मुंहिंजी आई टी वारा आहिनि अदी जेके हमेशह ॿुधण ई एजुकेशन जी ॻाल्हि चाहींदा आहिनि एजुकेशन खां अलावा कुझु बि मुंहिंजी आई टी वारा ॿुधणु न चाहींदा आहिनि सो पहिरीं मुंहिंजे ख़्याल में शुरूआति एजुकेशन ते कजे त उहो वधीक बहितरु आहे उन खां बाद में असां वरी कैंपेन बि हिकिड़ी हले थी पई उन ते बि असां ॻाल्हाईंदासीं हाणे एजुकेशन में जेको वॾो आहे जेका शुरूआति असां कयूं था उहा इहा ई कयूं था त जेका पॉलिसी जेका बीटी पॉलिसी आहे हुकूमत जी हाणे जेके उम्मीदवार आहिनि उन खे कुझु उमेद ईअं थी नज़र अचे त मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं हलनि थियूं अॼुकल्ह गर्दिश कनि थियूं सोशल मीडिया ते त जेका इहा पॉलिसी आहे उहा माना हाणे गवर्नमेंट खे पाण खे महसूसु थियणु शुरू थी वियो आहे त इहा शायदि बहितरु न आहे नाकाम आहे शायदि इन करे बि त कुझु कोर्टनि में बि मसइला वसाइल वियल आहिनि इन करे बि हाणे उन्हनि खे थोरो महसूसु थिए थो ख़ामोशी बि थी वई आहे सो ऐं ऑफर ऑर्डर वग़ैरह जो मसइलो हले थो पियो ऑफर बि उन्हनि खे नथा मिलनि जेके पास कैंडिडेट आहिनि त इन करे पास वारनि खे बि हाणे उहे पंहिंजे हिसाब सां परेशान आहिनि ऐं जेके वरी जेके शुरूअ में जेके पास थिया हुया जॾहिं 45% लागू हुयो उन टाइम में जेके पास थिया हुया हाणे उहे बि परेशान आहिनि छो त कुझु यूनियन काउंसिलियूं अहिड़ियूं आहिनि जिते उहे बि रहिजनि था सो उन्हनि जो बि मसइलो हले थो पियो इलाही सो असां त इहो चऊं था अदी असां हमेशह तव्हां सभिनी ॿाहिरनि भेनरुनि सां हमेशह शुरू पहिरें ॾींहं खां वठी शायदि असां उहो जेको नवाबशाह में सो मुख़्तलिफ़ जॻहनि ते जेके असांजा कैंडिडेट्स आहिनि प्रोटेस्ट कनि था पिया ऐं हुकूमत खे असां त हमेशह चवंदा रहिया हूंदो हुकूमत खे बि घुरिजे त घटि में घटि ॻाल्हि त ॿुधे न ॻाल्हि ॿुधणु हुकूमत जो कमु आहे अदी एतिरो त करे सघंदा न जेकॾहिं प्रोटेस्ट वग़ैरह कनि था त ज़ाहिर आहे हुनजी ॻाल्हि त ॿुधणु घुरिजे न त भाऊ छा था चवनि ज़ाहिर हर इंसानु चाहे थो त हिकु सिंध हिकु पॉलिसी हुजणु घुरिजे हुनजो मसइलो मेन त इहा पॉइंट आहे न जंहिंजी शुरूआति असां कई हुईसीं ऐं काफ़ी जेके आहिनि दोस्त उहे मयारूं ॾींदा आहिनि त तव्हां असां उन मौज़ू ते नथा ॻाल्हायो पर असां त ॾिसो असां खां वधीक ॿियो को ॻाल्हाए बि कोन थो पूरी सिंध में भले अदी हुजे ऐं असां खां बहितरु कॾहिं कंहिं ॻाल्हायो बि कोन्हे ऐं असां फिज़िकली बि मैदान में रहिया आहियूं प्रोटेस्ट एहतजाज बि असां खां अलावा कंहिं बि कोन ॻाल्हायो आहे उन बारे में अॼु ॾींहं ताईं एजुकेशन जे बारे में एतिरा जेके असां लाइव सेशन कयूं था तीअं असां अॼु ॾींहं ताईं एतिरा कंहिं बि कोन लाइव सेशन कया आहिनि इन बारे में हा इन बारे में असां ॻाल्हायो इन करे था छो त असां फील्ड में कमु कयो आहे इन बारे में सो इहा तव्हांखे दिलिजाए हुजे असां अॼु बि तव्हां सभिनी ॿारनि सां गॾु आहियूं असां अॻिते बि गॾु हूंदासीं जेको असांजो हाल हूंदो पंहिंजे वसार सां सभिनी सां कोशिशि कंदासीं ऐं तव्हां इन बारे में थोरो इहा दिलिजाए ॾियो जेके बि असां ॾिसंदड़ आहिनि तव्हां गॾु आहियो या न आहियो गॾु बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम सब खां पहिरियां त तव्हांजी वॾी महिरबानी अदा मोहसिन कोटिकी आयो आहे स्पेशल में सिंध जो जेको एस्टे फाउंडेशन जो जेको आहे हिनखे असां रखियो आहे कोऑर्डिनेटर करे इंशाल्लाह जल्दी हिनखे असां प्रेसिडेंट ठाहींदासीं हुनजी वॾी महिरबानी असां अदा मोहसिन आहे त अचे अदा मोहसिन बि भला बालफ़्ज़ ॻाल्हाए हुननि जे स्पेशल पर्सन जे हवाले सां जेके हुननि जे मसइला मसाइल हुया असां त हर वक़्तु ॾिसो कंहिंखे ख़बर ई न हुई त उन्हनि जा जेके उन्हनि खे ग्रेस मार्क्स मिली सघनि था ऐं आई बी ए जी जेके ग़लतियूं आहिनि
उन्हनि जे लाइ असांखे कुझु करणु खपे। जॾहिं तव्हां स्ट्रगल शुरू कई पहिरियां तव्हां अकेला हुयो, कोई बि तव्हां सां गॾु न हुयो। ठीकु आहे, तव्हांजी गवर्नमेंट जॉब हुई, तव्हां पंहिंजी जॉब दाव ते लॻाए करे कंहिंजी बग़ैर परवाह करे तव्हां उन्हनि जो साथ ॾिनो सभिनी नौजवाननि जो। पर अफ़सोस आहे कुझु नौजवान तव्हां सां गॾु बीठा सोशल मीडिया ते तव्हांखे चवनि पिया असां तव्हां सां गॾु आहियूं, असां तव्हां सां गॾु आहियूं। हक़ीक़त में मूंखे बि ख़बर न हुई हिन ॻाल्हि जी, तव्हां पाण मूं वटि हली करे आहियो, मूंखे तव्हां ॿुधायो त हीअं अॼु थिए थो, नौजवाननि सां ज़्यादतियूं थियनि थियूं, तव्हां सां हिन साथ ॾियो। मां तव्हांखे चयो त बिल्कुलु मां तव्हां सां गॾु आहियां। उन ॾींहं खां पोइ मां तव्हां सां हिन शइ में स्ट्रगल में तव्हांजे में गॾु रहिया। पर जिते उते ग्राउंड ते जेके शयूं असांखे नज़र अचनि पियूं यूनिटी घटि हुई, यूनिटी घटि ॾाढी हुई। मायूसी थिए पई, हाँ, ॾाढी यूनिटी मायूसी थिए घटि पई। उनजे कल्ह करे बि ॿ नौजवान मूं वटि आया, पोइ उन्हनि खे मां इहो ई चयो त मां न ईंदमि हुन में, प्रोटेस्ट आहे शायदि हाणे उन्हनि जो, छो जो असां जॾहिं ग्राउंड ते अचूं था त तव्हां में यूनिटी आहे कोन्हे। ऐं हिकिड़ो माण्हू स्ट्रगल करे तव्हां लाइ ऐं जेको आहे उनखे तव्हां रिस्पेक्ट नथा कयो, पोइ पंहिंजी मन जेके मन मारी कयो था, मां चयो ईअं न थींदो आहे। असां तव्हां खां कुझु घुरियूं कोन पिया, ऐं जेको तव्हांखे लुटनि था तव्हां उन्हनि सां राज़ी आहियो। ऐं जेको तव्हां सां नेक नियतीअ सचाई सां कमु करे थो, कॾहिं हिकिड़ो रुपयो पियो थी लालच, तव्हांखे ख़बर आहे पाण ज़ाती तौर ते उनखे कॾहिं तव्हां रिस्पेक्ट ई नथा ॾियो। ऐं उन्हनि जे इशूज़ में असां हमेशह गॾु रहियासीं, भले के एहतजाज हुजनि, के मीटिंग्स करणी हुजनि, कंहिंसां क्या बि जेका गॾिजाणी करणी हुजे, असां तव्हां सां गॾु बीठासीं। ऐं तव्हांजी स्ट्रगल कंहिंखां लिकियल कोन्हे का, तव्हांजी तमामु घणी स्ट्रगल आहे हिन में। ऐं काफ़ी जेके ॾिठो त छोकिरा पास बि थिया आहिनि, छोकिरियूं बि पास थियूं आहिनि, उहे मञनि था त असां तव्हांजे स्ट्रगल जे करे पास थिया आहियूं। 1500 प्लस मज़ाक न आहे, 1500 प्लस घराननि में नौकिरियूं वेंदियूं, ऐं त उन्हनि जा जेका घर जा चुल्हा ॿरंदा त असांखे खानदान थी विया न, उन खां पोइ जेके रहिजी विया आहिनि जंहिंजा इशूज़ आहिनि। अॼु बि असांजी हिकिड़ी ॻाल्हि हूंदी आहे त हिकु सिंध हिकु पॉलिसी 40 ते सभु पास कयो, पर कोई साथ ॾियण लाइ तयारु ई कोन्हे, हर को पंहिंजियूं ॻाल्हियूं करे थो। हिकु दोस्त अॼु कमेंट कयो आहे त आवाज़ु नथो अचे, त मां त चवां कंहिंखां खे घुरायो ऐं थोरो चेक करायो कंहिं ॿी आई डी तां त वाक़ई इहो को मसइलो आहे या को माइक वग़ैरह जो को थी सघे इशू हुजे, तव्हां मोबाइल वग़ैरह खां बि हिन में आहे त थोरो ॾिसी वठूं असां आवाज़ु, थोरो वॉइस वग़ैरह जो शायदि को मसइलो आहे, मूंखे लॻे थो शायदि वरी बि असां चेक करे था वठूं जेकॾहिं तव्हां ताईं आवाज़ु अचे थो या नथो अचे। भाउ मोहसिन असां सां गॾु आहे, स्पेशल विंग में कमु कंदो आहे, सो भाउ खे बि चवंदा थोरो हिन मौज़ू ते बि थोरो ॻाल्हाए, जेको असांजी अॼु कैंपेन ख़ासि तौर ते हली रही आहे, या जेके पंहिंजा स्पेशल पर्सन्स या जेके मसइला मसाइल उन्हनि खे दरपेश आहिनि, उन हवाले सां जेको बि पंहिंजी राय ॾियणु चाहे त भाउ मोहसिन खे असां चवंदा पंहिंजी राय ॾेई सघे थो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। स्पेशल विंग स्टेट फाउंडेशन सूबा सिंध जो फोकल पर्सन, महिरबानी अदी शाइस्ता बलोच जी, अदा साईं जी महिरबानी। सही जेके इशूज़ आहिनि स्पेशल अफ़राद सां मां उन ते डिस्कस ज़्यादा कंदो न त माज़ूर माण्हू जंहिंमहिल एजुकेशन जे लाइ उते वञे थो त उतां जो मेन असांखे जेको इशू अचे थो, माज़ूर माण्हू अगरि भामड़ा पाए उते पुॼे त उन खे उस्ताद बि इग्नोर पियो करे, उतां जी जेकी क्लास में असांजा दोस्त स्टूडेंट्स उहे बि उनखे उन नज़रनि सां ॾिसंदा जीअं नज़रनि सां फ़क़ीर खे ॾिसो था। पोइ असांजो मेन मक़सदु हूंदो त अगरि व्हीलचेयर उन स्कूल जे में हेड मास्टर खे घुरिजे उहा व्हीलचेयर रखी वञे, उहो माज़ूर माण्हू अगरि पंहिंजी व्हीलचेयर ते वरी चलो उहे नथा रखी सघनि त वरी उहो माज़ूर माण्हू या स्पेशल फ़र्ज़ जेको असांखे हिन टाइम पाकिस्तान गवर्नमेंट चए थी त हीअ माज़ूर न आहिनि, हीअ स्पेशल पर्सन आहिनि, त स्पेशल पर्सन ते अॼु अगरि उहो तव्हांजी मां ॻाल्हि कटियां पई, जेके तव्हां IB में टेस्ट थी हुयूं त तव्हां हुन मां सेटिस्फाई आहियो त जेके उम्मीदवार हुया जेके स्पेशल पर्सन उन्हनि खे उन्हनि जो राइट मिलियो? जी बिल्कुलु, इन ते बि मां चवां पियो त जेकी IB वारनि जूं ग़लतियूं आहिनि माज़ूरनि सां तमामु ज़्यादा आहिनि। मां नॉर्मलनि ते पंहिंजे जॻह ते ॻाल्हाईंदुमि, 40 मार्कूं जेके असांखे ॾिनियूं हुयूं स्पेशल पर्सन खे त 30 ते पास कयो वियो एहतिजाजनि खां बाद। तव्हांजी महिरबानी आहे, तव्हां जंहिं तरीक़े सां एहतिजाज करायो, स्टेट फाउंडेशन जी टीम इन ते अरबाब वारनि जीअं उन ते नज़रसानी कई त पोइ सिंध गवर्नमेंट खे ख़बर पई त वाक़ई यार इन स्पेशल जे लाइ जेके न 33% रखी वई आहे मार्कूं, उन में इहे न जेके फेक माज़ूर बि IBA खयां आहिनि, क्लियर ॻाल्हि आहे, असां वटि सबूत बि आहिनि। असांजी पंहिंजी घोटकी में जेके आहिनि उहे तक़रीबन 5 खां
छह जेके इन सां वटि उहे सबूत तौरु आहिनि असां DC साहब उस्मान अब्दुल्ला साहब खे इहे पेश करे चुका आहियूं। सर इन ते महिरबानी करे नज़रसानी कयो जेके फेक आया आहिनि, जेके फेक में मुराद इहे त जिन जा डोमिसाइल ठहियल आहिनि आंगुर कटियो या थोरो लोडोड़ी हलण वारो आहे, बिल्कुलु इहो मुनासिब न आहे, इहो व्हीलचेयर या माज़ूर जो हक़ खाए थो। बामोसन इहो चए थो त काफ़ी जेके आहिनि से फेक अपॉइंटमेंटूं बि हिन में थियूं आहिनि। डिसेबल जेको आहे सिस्टम उनखे बि ॾिठो वञे। असां त इहो पहिरीं ॾींहुं असां चवंदा रहिया आहियूं मुख़्तलिफ़ लाइव सेशन में त हिन में मसइला इलाही आहिनि। हाणे जेको आहे सेकंड जेका असांजो मौज़ू आहे, छो त असां ॿिए पासे ॾे बि कनेक्टेड आहियूं आदि शाइस्ता जे प्लेटफॉर्म ते बि स्टेट फाउंडेशन जे अॼु असांजी कैंपेन हले थी पई, जेका कैंपेन हले थी पई असांजी अॼु ट्विटर ते सोशल मीडिया ते, उहा इन हवाले सां आहे त जेका आहे सभिनी जी मौसम आहे हले थी पई, तव्हां सभिनी खे ख़बर आहे। उन में जेके ग़रीब आहिनि ऐं उन्हनि खे ॾाढी मतिलबु परेशानी आहे, उनखे जेके आहिनि से सर्दीअ खां बचाव जो कुझु मतिलबु न कंबल आहिनि न लटा कपिड़ा आहिनि उहे जेके बचाइनि, न स्वेटर वग़ैरह आहिनि न शूज़ आहिनि। सो उन हवाले सां स्टेट फाउंडेशन अॼु पूरी सोशल मीडिया ते कैंपेन हलाए थी पई, जंहिंमें इहा हिकु त इहा आगाही बि ॾिनी थी वञे त माना हीअ जेके आहिनि से एतिरा मसइला हिन फील्ड में आहिनि ऐं बरसातूं वग़ैरह बि वसियूं आहिनि। सो उनजो ख़्यालु रखण जे लाइ स्टेट फाउंडेशन माना अॻिते आई आहे ऐं तव्हां सभिनी खे इहा अपील आहे त उन में सभु वधि खां वधि माना साथ ॾियो ऐं जेकॾहिं कोई बि अगरि उन में हिसो वठणु चाहे थो पार्टिसिपेट, हिकिड़ो त सोशल मीडिया में बि करे सघो था, ॿियो उन खां अलावा तव्हां फिज़िकली अची कंहिं बि स्टेट फाउंडेशन जी ऑफिस में अची करे ऐं कोई बि अगरि कुझु डोनेट करणु चाहे, अगरि पंहिंजा पुराणा कपिड़ा, छो त तव्हांजा जेके पुराणा कपिड़ा हूंदा उहे तव्हां लाइ पुराणा हूंदा, कंहिं ॿिए जे लाइ नवां हूंदा, सो उहे अची करे डोनेट करे सघे थो ऑफिस में ऐं तव्हां पाण बि पंहिंजे हिसाब सां बि करे सघो था। पर अगरि स्टेट फाउंडेशन खे ॾींदव अॼु शाइस्ता जो कमु तव्हां सभिनी जे अॻियां आहे त उहे तव्हांजी खे मतिलबु इहा दिलजा हुजणु घुरिजे त उहे तव्हांजो शयूं तव्हांजो सामान उन्हनि ताईं पहुची वेंदो जेके मुस्तक़ हूंदा माण्हू या ख़ानदान हूंदा। उन हवाले सां हाणे अॼु शाइस्ता खे चवंदा त पंहिंजी जेका हीअ कैंपेन खे अॼु लीड करे थी पई, उन हवाले सां बिल्कुलु उन सां गॾोगॾु अॼु हींअर बि उन ते ॾिसो था पिया एक्टिव लॻी पई आहे। ट्विटर ते असांजो ट्रेंड हले थो पियो, असां टारगेट ठाहियो आहे त अॼु ट्विटर ते असां टॉप कंदासीं इंशाल्लाह पूरे पाकिस्तान में। सो उन हवाले सां तव्हां सां ॻाल्हि ॿोल बि हले थी पई, उन विच में असां ट्वीट बि कयूं था वेठा। सो तव्हां भाइरनि भेनरुनि खे बि इहा अपील आहे त तव्हां असांजो उन में बि साथ ॾियो, छो त उन में असांजो कोई बि उन में मक़सदु न आहे। जीअं तव्हां ॾिसो एजुकेशन में बि असांजो कोई मक़सदु कोन हुयो ऐं हाणे बि कोई मक़सदु कोन्हे असांजो। असांखे अगरि तव्हां उहे शयूं अदियारनि खे ऑफिस में पहुचाईंदो त अदियारा वञी हुते ग़रीबनि ताईं पाण पहुचंदा। उहो जेको आहे उन में तव्हांखे माना का बि परेशानी उन में न हुजणु घुरिजे, सभु कमु अदी पाण कंदी, वधीक अदी पाण ई तव्हांखे ॿुधाईंदी, अदी तव्हां पाण कैंपेन जे हिसाब सां कैंपेन जीअं त असांजा अॼु टियों ॾींहुं आहे त मुसलसल असां कैंपेन हलायूं पिया, जंहिंमें तव्हांजो साथ आहे, स्टेट फाउंडेशन जी पूरी टीम जो साथ आहे ऐं ॿ टे जेके ॿिया बि मेंबर्स आहिनि जीअं असांखे नओं जॉइन कयो आहे उन्हनि जो बि साथ आहे। सभ खां वधीक मां स्टेट फाउंडेशन जी पूरी टीम जी थोराइती आहियां, सजाद जी टीम जी ऐं जेको आहे इन खां अलावा लियाकत जी टीम आहे, गफ़ार गांव आहे ऐं जेको आसिम मंगी आहे, निसार आहे ऐं ॿिया बि काफ़ी ऐं ॿाहिरि आहिनि असांजो हसीब जुने जो आहे ऐं राणी आहे, फारूक आहे, वली मोहम्मद आहे, सबा आहे, अक्सा आहे, काफ़ी मतिलबु असांखे जेको आहे न कम में साथ ॾिनो आहे। पर असां बार बार रिक्वेस्ट कयूं था लाइव अची करे बि ऐं जेको आहे हिकिड़ो असां ट्रेंड बि हलायो आहे, ॿाहिरियां असांखे कोई रिस्पॉन्स नथो मिले त कोई बसि जीअं हाणे असां आवाज़ तव्हां सही नथो अचे, अचनि था कमेंट हेठां वॉइस ठीकु न आहे। जीअं असां हाणे कैंपेन हलाईसीं त असां चयोसीं त असां जेको आहे हिकिड़ो ग्रुप ठाहियूं पिया सोशल मीडिया टीम, त मैसेज रखियोसीं उन में तक़रीबन असांखे 400 माण्हुनि जॉइन कयो आहे ऐं तव्हां ॾिठो त हिकिड़ो ग्रुप फुल थी वियो, असां ॿियो ग्रुप ठाहियोसीं, 400 माण्हुनि असांखे जॉइन कयो आहे त 400 माण्हू वॾी मान्यता रखनि हिकु ॾींहं में। अगरि 400 माण्हू बि अगरि हिकु हिकु मैसेज पंहिंजी आईडीअ तां छॾनि त असांजे लाइ उनजो मैसेज, उन्हनि जो सिर्फ़ु ख़ाली मैसेज हूंदो, असां लाइ उहो मैसेज वॾी अहमियत थो रखे ऐं उहो मैसेज हर उन थी सघे थो जंहिं ताईं असांजी आवाज़ न पहुचंदी हुजे उन भाउ या भेण जे ज़रिए उहो मैसेज अगरि पहुचंदो त उन्हनि ताईं असांजी आवाज़ पहुचंदी, असांजो जेको मक़सदु आहे इंसानियत जी ख़िदमत करणु उन में असांखे सपोर्ट थी वेंदी। मगर अफ़सोस सां चवणो पए थो त उन में 400 माण्हू एड थिया आहिनि, पर मूंखे लॻे थो त 2-3 माण्हुनि हिकिड़ो मैसेज कयो हूंदो, अदरवाइज़ कंहिं न कयो आहे। असां जेके असांखे जंहिं जॉइन कयो आहे त उन्हनि खे असां क्लियर कंदा हलूं त असांजो ग्रुप ठाहिण जो मक़सदु इहो न आहे त सिर्फ़ु तव्हांजा असां ताईं नंबर अचनि, असां तव्हां ताईं नंबर अचनि, इहो असांजो मक़सदु न आहे। असांजो मक़सदु आहे त कंहिंजे कमु अचूं ऐं तव्हां अगरि हिकिड़ो मैसेज कयो था, कंहिंजी ख़िदमत करे सघो था त कयो, अगरि उहो नथा करे सघो त उहो ग्रुप मां ई असां तव्हांखे पहिरियां बि चयोसीं, हाणे बि चऊं था त ग्रुप मां तव्हां वञी सघो था
तव्हां अॻे असां कंहिंखे ग्रुप में नथा रखी सघूं ऐं जे के ॿाहिरि असांजो साथ ॾियनि था उन्हनि जी तमामु घणी मां थोराई थी आहे। बिल्कुलु अदी थोरो अज़ान जे करे थोरो ब्रेक कयूं था, अज़ान अची वठे। चेक करायो वाला पंहिंजो नंबरिंग में आयो न चेक करायो तो अॼु त चवंदा अहिड़ो को हले ई नथो पहुचूं नथो लिस्ट में नथो अचे न पार्टिसिपेशन वरी हाणे ईअं करिणो पवंदो सभई गॾिजी करे वरी देरि थींदी अॼु थी त विया इलाही तकरीबन 8,000 खां प्लस थी विया अचणु त खपे ट्रेनिंग में। बिल्कुलु भाउ मेराज ऐं शुएब जेके तव्हां चओ था मां तव्हांजा कमेंट्स पढ़ां थो वेठो पोइ तव्हांखे मां रिप्लाई कयां थो आख़िर में हींअर थोरो वधीक ॻाल्हाए थी पए उन खां पोइ तव्हां हिते लाइव ई हुजो तव्हांखे मां जवाबु ॾियां थो जेको तव्हां चओ था कमेंट्स वग़ैरह मां सभिनी जा पढ़ां थो पियो वधी एजुकेशन जे हिसाब सां। हा दी हाणे तव्हां इहो था चओ त जेके आहिनि स्टेट फाउंडेशन जा ख़ासि तौर ते जेके मेंबर आहिनि उहे पार्टिसिपेट तमामु घटि था कनि जंहिंजे करे हू जेको ट्रेंडिंग अॼु जेका कैंपेन हले थी पई ट्विटर ते उन में अञा ताईं असांजो उन ट्रेंडिंग लिस्ट में न आहे आयो सो अॼु इहो थी चए त जेके बि माना स्टेट फाउंडेशन सां गॾु आहिनि ऐं जेके सोशल मीडिया जेको ग्रुप उन्हनि कल्ह जॉइन कयो आहे 400 मेंबर्स खां मथे उन्हनि सभिनी खे इहो आहे असां चऊं था उन्हनि में ग्रुप में बि चयो आहे तव्हांखे वरी हिकु दफ़ो ॿीहर असां लाइव सेशन में बि चऊं था तव्हां अचो हुते जेका ट्विटर ते कैंपेन हले थी पई उन जी लिंक्स वग़ैरह तव्हां वटि अची वियूं आहिनि तव्हां हुते अचो ऐं तव्हां हुते पार्टिसिपेट कयो ऐं खेर जो कमु आहे हुन में न अदीअ जो को मफ़ाद आहे न कंहिं ॿिए जो मफ़ाद आहे तव्हां अचो हुन में पार्टिसिपेट कयो तव्हांखे असां ईअं वेही करे कंहिंखे जेको आहे गुड वर्क वेरी नाइस ब्यूटीफुल कमेंट्स कयूं था ठीकु आहे जॾहिं कम जी ॻाल्हि आहे कंहिंजे खेर जी ॻाल्हि कयूं था कंहिंजी दुआउनि जी ॻाल्हि कयूं था ख़ल्क़े ख़िदमत जी ॻाल्हि कयूं था त हिकिड़ो मैसेज माण्हू खां टाइप नथो थिए बिल्कुलु त असां हिकिड़ो मैसेज छॾे ॾियूं त कंहिंजी भलाई थिए असांजी मैसेज था अफ़सोस थींदो आहे माण्हुनि जी असांखे सोच ते ख़बर न आहे पोइ हाणे ग्रुप छाजे लाइ हुननि जॉइन कयो आहे या त ग्रुप जॉइन पुछूं था पार्टिसिपेट घटि था कनि उनखे थोरो मां ग्रुप खे जंहिं महिल असांजे दोस्तनि बि जॉइन कयो त माशाल्लाह मेंबर त ज़्यादा हुया जहिड़े हिसाब सां ॾिसूं पिया कमु ओड़ो न पियो थिए पंहिंजो ट्विटर ते त असांजी महिरबानी आहे रुकेश बि आहे नथा करणु के इहे रुकेश उनखे इहो मेंबरशिप ते एक्शन खणो मेंबरशिप ते बिल्कुलु ईअं बि बहितर आहे लेकिन अगरि उन ते उहे कंदा उन्हनि खे इहो फ़ाइदो इहो न थींदो उन्हनि जे लाइ ट्विटर जे लाइ कुझु न आहे लेकिन जेको ग़रीब ऐं मुस्तहिक जो कमु थींदो इन सां माशाल्लाह जेके पंहिंजो पहिरीं ॾींहुं जेकी हली सोशल मीडिया ते ट्रेंड हलियो काफ़ी दोस्त मुंहिंजी घोटकी में पंहिंजा ई पड़ोसी आहिनि त हीअ छा पियो हले पोइ जॾहिं उन्हनि खे सम्झायोसीं चइनि माण्हुनि मां असां मदद कई आहे स्टेट फाउंडेशन जी टीम जेको हिसो उन्हनि ॾिनो आहे स्टेट फाउंडेशन खे त उन्हनि चइनि माण्हुनि असांखे उहो अफोर्ड शयूं कयूं आहिनि हीअ असांजे कम जी त न आहे पयूं आहिनि कपिड़ो आहे पुराणो पियो आहे हर घर में पुराना कपिड़ा हर घर में असांजे लाइ पुराणो आहे जी जी असांजे लाइ पुराणो आहे त लेकिन जंहिं वटि वेंदो उनजे लाइ नओं थी वेंदो त पोइ मां रिक्वेस्ट कयां थो वरी बि उन्हनि खे त बाबा जेके अगरि तव्हां ग्रुप में इन सोशल मीडिया जो हिसो थिया आहियो स्टेट फाउंडेशन जो
त इहो कमु बि करे ॾेखारियो जीअं ख़बर पवे तव्हांजे साम्हूं कमु बि सॼे जे साम्हूं अचे थो जेको ट्रेंड हले पियो ट्विटर ते। जी बिल्कुलु मेराज बुगियो चए थो त मां स्टे फाउंडेशन जॉइन करणु चाहियां थो, मूंखे ॿुधायो। हाणे जेकॾहिं तव्हां स्टे फाउंडेशन जॉइन करणु चाहियो था त अदी शाइस्ता बलोच जे उन ते ID ते हलिया वञो, उते लिंक जेका आहे व्हाट्सएप ग्रुप जी आहे त उन्हनि मां ॿुधायां न सिर्फ़ु लिंक रखी त एतिरनि माण्हुनि जॉइन कयो बिल्कुलु त उन्हनि खे क्लियर चयो आहे त हे सोशल मीडिया टीम आहे, सॼी सोशल मीडिया कमु ई इहो आहे त सोशल कमु करणो आहे सोशल कमु करणो आहे। उन्हनि खे क्लियर मां वरी मैसेज बि छॾियो आहे त जेको असां सां कमु करे सघे थो त उहो ग्रुप में रहे, अगरि जेको नथो करे त उहो ग्रुप छॾे हलियो वञे, बजाए उहो कमु करणु तव्हांखे पर्सनल कंदा हूंदा मैसेज। उन्हनि जो को फ़ाइदो ई न आहे न। असांखे उन्हनि जॉइन कयो, असां उन्हनि खे जॉइन करायो आहे स्टे फाउंडेशन जे लाइ त आवाम जे लाइ त कंहिंजी ख़िदमत कयो, ऐं असां उन्हनि खे इहो थोरी था चऊं था पैसा ख़र्च कयो, पैसा ख़र्च कयो आहे। सिर्फ़ु हिकु मैसेज करण लाइ चऊं था, मैसेज बि नथा करे सघनि त इहे आवाम जी ख़िदमत छा कंदा, चवंदा असां तकलीफ़ में आहियूं, असां माण्हुनि जी ख़िदमत करणु चाहियूं था, असां जज़्बो रखूं था, इहे सिर्फ़ु ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, हक़ीक़त में को जज़्बो न हूंदो आहे। ऐं तव्हां ख़ुशनसीब आहियो पाक तव्हां इहो कमु थो वठे। हे ॾिसो सॼो ॾींहुं तव्हां पंहिंजो मोकिलो लिखी करे अची वेहो था, असां सां गॾु पूरो पूरो ॾींहुं ॾियो था ऐं सेखारियो था छोकिरनि खे ऐं उन्हनि खे ट्रेन कयो था, ॿुधायो था कीअं कमु करणु खपे। इहे त कुझु असांजा जेके चंद आहिनि नौजवान कमु कनि था, अदरवाइज़ त कोई कमु नथो करे, सिर्फ़ु ॻाल्हियूं ई कनि था। बिल्कुलु हाणे बि इहे असां तव्हांखे चऊं था। ऐं मेराज साहिबु तव्हांखे मां इहो चाहियां थी तव्हां ID ते वञो, तव्हां मूंखे लॻे थो वॾा इंट्रस्टेड आहियो, तव्हांजो कमु ॾिसंदासीं असां परफॉर्मेंस। ऐं मां त चवां थो हाणे ई तव्हां तकड़ि में अदी ID ते वञी करे ग्रुप जॉइन कयो, उन ग्रुप में जीअं ईंदो तव्हांखे लिंक मिली वेंदी, वरी तव्हां हुते ट्विटर वग़ैरह ते कैंपेन जो हिसो ॾियो। अॼु 500 खां मथे ट्वीट करे ॾेखारियो त पोइ मां बि अदीअ खे चवां त वाकई मेराज जेका आहे सा लाइव सेशन जे दौरान सही माना हिकिड़ी ॻाल्हि बिल्कुलु रिवार्ड वग़ैरह बि असां ॾींदासीं इंशाल्लाह। स्टे फाउंडेशन जे पारां सर्टिफिकेट वग़ैरह बि उन्हनि खे मिली वेंदा जेके वधि में वधि पार्टिसिपेट कंदा। ॿियो जेको तव्हां थोरो कुझु सवाल वग़ैरह कयो था पिया विच में, हिकिड़े कंहिं कयो त ओवरऑल जेके 40 वारा आहिनि अञा ताईं उमेदूं कयूं वेठा आहिनि। बिल्कुलु अगरि उमेदूं कयूं वेठा आहिनि त दुनिया बि उमेदुनि ते ई क़ाइमु आहे। अगरि उमेदूं ख़तमु थी वेंदियूं त पोइ त इंसानु हली बि कोन सघंदो। त उमेद त असां त कॾहिं बि तव्हांखे इहो न चवंदासीं त जेके सुवाल कंदा त उमेद रखूं या न रखूं, त तव्हां उमेद ई रखो, बिल्कुलु रखणु घुरिजे। असां कीअं चवंदासीं त तव्हां न रखो। ऐं ॿियो हेॾां अॼु तव्हांजे हिन ते हले थो पियो ID ते त माशाअल्लाह वेरी गुड। हाणे हिन जेके माशाअल्लाह ऐं वेरी गुड कनि था तव्हांखे, त उनखे चओ त वेठे वेठे माण्हू लिंक जॉइन कनि था न। बिल्कुलु असांखे माशाअल्लाह बि न चओ, असांखे वेरी गुड बि न चओ, असांखे ब्यूटीफुल बि न चओ, असांखे असांजे लाइ तव्हां कुझु बि न कयो, तव्हां उन ग़रीब माण्हुनि जे लाइ हिकिड़ो मैसेज कयो, असां लाइ उहो ई तव्हां सभु कुझु आहे। अच्छा हिकिड़ो ॿियो मां रिक्वेस्ट कंदुमि सर, अच्छा ठीकु आहे तव्हां सोशल मीडिया अगरि नथा जॉइन करे सघो त पोइ ईअं कयो तव्हां पंहिंजे पड़ोसी जी मदद कयो, ईअं बि थी सघे थो। ईअं बि मुश्किल थो लॻे, छाजे करे त जेको माण्हू ते सोशल मीडिया ते घर वेठे रुको हिकिड़ी क्लिक ते कुझु नथो करे सघे त उहो घरां निकिरी करे कंहिं ॿिए पासे ॾे कीअं वेंदो एतिरो टाइम कढी करे। बिल्कुलु त मतिलबु अगरि को ॾिसो न पंहिंजे हिकिड़ी शइ हथ में आहे हिकिड़ी, अगरि उतां तव्हां कुझु नथा करे सघो त तव्हां मां कीअं असां उहो चऊं त तव्हां जेके ब्यूटीफुल लिखण जो टाइम आहे, ब्यूटीफुल लिखण जो बेहतरीन वेरी गुड। जी जी बिल्कुलु 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 इहा राइट आहे तव्हांजी ॻाल्हि। असांखे छॾियो तव्हां स्पेशल पर्सन आहियो, तव्हां वटि अलाए केतिरा केसिस हूंदा। मां घोटकी अने पन्ने आकल में इवेंट में वियमि त हिकिड़ो माज़ूर हुयो, हुनजी पूरी फैमिली माज़ूर आहे जी जी, ऐं उनजो कोई कमाइण वारो न आहे, रेंट जे घर में रहनि था, उनजो कोई बचाइण वारो न आहे, त अहिड़नि माण्हुनि जी को मदद छो नथा कनि। इहा बि बिल्कुलु ॻाल्हि तव्हांजी राइट ठीकु आहे। हलो हेठि त विंटर असां जेको हलायूं था कैंपेन विंटर जे लाइ, उनखे तव्हां छॾे ॾियो। अहिड़ा मुस्तहिक जेके रहनि था उन्हनि जे आस पास, उन्हनि जे नज़र निहारनि था, उन्हनि जे कोन था निहारनि, उन्हनि खे मैसेज करण जो टाइम न आहे त पाड़े वारनि जी संभाल लहण जे लाइ किथां उहो निकिरंदा ॿाहिरि। बसि अलाह पाक हिननि खे हिदायत ॾींदो, इंशाल्लाह ज़रूरु इहे इन कैंप में हिसो वठंदा। दुआ करे सघूं था। जी जी बिल्कुलु इहे ई करे सघूं था। बिल्कुलु। ऐं जेके ॿिया जेके तव्हांजा सवाल वग़ैरह अचनि था उहे जनरली सवाल आहिनि सभई तव्हांजा, उन पहिरीं असां जवाबु ॾिनो आहे त इहा जेका जेकॾहिं तव्हां यूनिटी पाण में हूंदी त उन सां काफ़ी मसइला हल थी वेंदा। ऐं तव्हां पाण में यूनिटी रखो ऐं अलाह बहितर कंदो ऐं को बि मायूस न थिए। अच्छा कुझु मैसेजनि में उहो अचे थो आवाज़ वग़ैरह मसइलो अचे थो, असां कोशिशि कंदासीं त वरी थोरो शाम जो हिकिड़ो ॿियो लाइव सेशन कंदासीं असां इंशाल्लाह तव्हां सां। हींअर असांजी कैंपेन हले थी पई ट्विटर ते, असां पाण अदी असां पाण चाहियूं था त असां हुते पाण बि बजाए हिते लाइव सेशन जे असां हुते वञूं। तव्हांखे बि असां चऊं था तव्हां बि हुते अचो ट्विटर में असांखे जॉइन कयो। अॼु असां कैंपेन खे इंशाल्लाह पूरे पाकिस्तान में मथे आणींदासीं, ट्रेंडिंग लिस्ट में आणींदासीं। सो इंशाल्लाह शाम वरी हिकु दफ़ो ॿीहर असां वरी लाइव सेशन कंदासीं। सो तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। थैंक यू।